अस्सलाम दोस्तों, मुंहिंजो नालो अदीम अल्लाह ऐं मुंहिंजो तालुक़ु मीडिया 360 कम्युनिकेशन सां आहे। हमेशह वांगे असां अव्हांजी सपोर्ट लाइ अव्हांखे मोटिवेट करण लाइ हाज़िर आहियूं। पाण डिजिटल मार्केटिंग जे कोर्स खे अॻिते वधाईंदे अॼु पाण डिस्कस कंदासीं सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन ते। अच्छा, घणा दोस्त पुछंदा SEO ऐं SEM में फ़र्क़ु कहिड़ो आहे। SEO ऐं SEM खे पाण ईअं डिफाइन करे सघूं था त हिकिड़ी शइ फ्री ऑफ कास्ट हुजे ऐं ॿी का शइ तव्हां पैसनि ते वठी सघो। ऐं फ्री ऑफ कास्ट में SEO आहे जेको तव्हांखे सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन तव्हांखे फ्री ऑफ कास्ट तव्हांखे गूगल में, तव्हांखे याहू में, तव्हांखे बिंग में तव्हांखे टॉप रैंक कंदो आहे। जंहिंखे जेका शइ खपे उहा तव्हांखे रैंक कंदो आहे। ऐं SEM उहो आहे जेको तव्हांखे पेड करिणो पवंदो आहे गूगल जे एड थ्रू तव्हांखे पैसा ॾियणा पवंदा आहिनि। हाणे सभ खां पहिरियां पाण डिस्कस कंदासीं सर्च आहे छा। सर्च पाण उनखे चवंदा आहियूं जेके पाण वेबसाइट ते अची मुख़्तलिफ़ लफ़्ज़ या तस्वीरूं या वीडियो या का शइ ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहियूं, पाण सर्च चवंदा आहियूं। अच्छा, इंजिन्स छा आहे। इंजिन्स पाण उहे आहिनि जेके गूगल जे थ्रू पाण कंदा आहियूं। गूगल हिकिड़ो सर्च इंजिन आहे ऐं माइक्रोसॉफ्ट जी बिंग हिकु सर्च इंजिन आहे। बेडू जेका चाइना में हले पई उहा हिकु सर्च इंजिन आहे। येंडेक्स जेका आहे पाण रशिया जी हिकु सर्च इंजिन आहे। हाणे मेजॉरिटी जेका पाण सॼे वर्ल्ड वाइड में यूज़ थिए पियो तक़रीबन 70-80% उहो गूगल सर्च इंजिन ते हले पियो। उन खां अलावा कुझु शेयर याहू वारनि जो आहे, कुझु MSN वारनि जो आहे बिंग जी सूरत में। हाणे पाण ॻाल्हि कंदासीं सर्च इंजिन आहे छा। अच्छा, सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन पाण उनखे चवंदा आहियूं जेके मुख़्तलिफ़ साइटूं जेके पाण सर्च कंदा आहियूं, पाण ॻोल्हींदा आहियूं, पाण तलाश कंदा आहियूं, उन जेका टॉप रैंकिंग में जेके फस्ट ऑफ ऑल पहिरें नंबर ते, ॿिए नंबर ते, टे नंबर ते, चौथे नंबर ते, पंजे नंबर ते जेके रैंकिंग हूंदी आहे उनखे पाण सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन चवंदा आहियूं। हाणे गूगल चवे थो त सर्च इंजिन जी जेका फिलॉसफी आहे या जेका टेक्निक्स आहे उहा कॾहिं उन्हनि डिस्क्लोज़ न आहे कई, पर माण्हू पंहिंजे तौर तरीक़े सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजी कीवर्ड्स जी कोशिशि सां कोशिशि करे थो त माना उहे टॉप रैंकिंग पाण खे ॾेखारे। हाणे दुनिया में बिलियंस का बिज़नेस हलनि पिया जेके वेबसाइट जे थ्रू हलनि पिया। ऐं अगरि अव्हांखे का हिकु वेबसाइट खपे उहा तव्हां जॾहिं सर्च कंदो गूगल ते वञी त गूगल कोशिशि कंदो जेका वेबसाइट मुकमल तरह परफेक्ट आहे, जेका मुकमल तरह स्पीड सां ओपन थिए थी, उन में इंफॉर्मेशन मुकमल आहे, उन में कीवर्ड्स मुकमल आहिनि, तव्हांखे उहा टॉप रैंकिंग में खणी ईंदी, उहा ॾेखारींदी। उनखे अलावा सर्च इंजिन जो हिकिड़ो ॿियो बि आहे त जेके अव्हां वीडियोस जी सूरत में, तस्वीरुनि जी सूरत में या जेके पाण कीवर्ड्स ब्लॉग जी सूरत में शयूं लिखंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल अगरि पाण ॻाल्हि कयूं हैदराबाद जी, अगरि पाण हैदराबाद लिखंदासीं त सर्च इंजिन में असां हैदराबाद जी टॉप रैंकिंग में शयूं उहे ईंदियूं जेके वधि खां वधि सुठे नमूने सां उन वेबसाइट में लिखियलु हूंदियूं, उन जा कुझु वीडियोज़ हूंदा, कुझु ब्लॉग्स हूंदा ऐं उन खां अलावा कुझु तस्वीरूं हूंदियूं। अच्छा, ऑप्टिमाइज़ेशन पाण उनखे चवंदा आहियूं कंहिं शइ खे वधाए, कंहिं शइ खे ग्रो करे ऐं कंहिं शइ खे स्पीड जे या कंहिं शइ खे को इनहांस करे पाण उनखे ऑप्टिमाइज़ेशन चवंदा आहियूं। सर्च इंजिन थींदो कीअं आहे। सर्च इंजिन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। सर्च इंजिन में सभ खां पहिरियां कीवर्ड्स जो यूज़ हूंदो आहे ऐं गूगल जेका पाण वेबसाइट डेवलपमेंट कंदा हुन ते वॾो मसर करे थो उहा वेबसाइट पाण कहिड़े क़िस्म जी डेवलप कई आहे, उहा केतिरे स्पीड में वेबसाइट तव्हांजी ओपन थिए थी, घणो टाइम वठे थी ऐं घणी इंटरनेट जी उन में यूज़ थिए थो। उन खां पोइ हाणे पाण डिस्कस कंदासीं SEM जो, सर्च इंजिन मार्केटिंग जेका थिए थी। अच्छा, सर्च इंजिन मार्केटिंग पाण कंप्लीटली जेको आहे सो पेड आहे। पाण गूगल खे पैसा ॾींदा आहियूं, पर उहो कुझु ॾींहंनि लाइ जेतिरा तव्हांजो एड हलंदो आहे, जेतिरा तव्हां गूगल खे पे कंदा आहियो तेसि ताईं तव्हांजी उहो एड, तव्हांजो इश्तिहार टॉप रैंकिंग में हूंदो आहे। पर जीअं तव्हां पैसा तव्हांजा ख़तमु थी वेंदा त आहिस्तो स्लो उहो फस्ट स्क्रीन तां गायब थी वेंदो आहे। पर SEO जो जेको फ्री ऑफ कास्ट जेके पाण ऑर्गेनिक चवंदा आहियूं उनजो कमाल इहो हूंदो आहे त अगरि तव्हांजी सुठे नमूने वेबसाइट डेवलप थियल आहे, तव्हां उनजा सुठा कीवर्ड लिखियल आहिनि ऐं तव्हां उन सुठे नमूने हलायो पिया, ऑपरेट कयो पिया, इंफॉर्मेशन उन कंप्लीट आहे त हमेशह उहा तक़रीबन पेज फस्ट ते बि रही सघे थी, पेज 2 ते बि रही सघे थी, पेज 3 ते रही सघे थी, पर सॼो कमाल हूंदो आहे तव्हांजे कीवर्ड्स जो ऐं डेवलपमेंट जो। Subscribe to my channel and hit the bell icon on YouTube and never miss any update.